नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे कप्तान मोहम्मद हफ़ीज़ आलमी क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मोहम्मद हफ़ीज़ चयो त ख़्वाहिश हुई त T20 वर्ल्ड कप जी विनिंग टीम जो हिसो थियां। हिन चयो त महिनत ऐं कोशिश बावजूद ईअं न थी सघियो, कॾहिं बि PCB सां नाराज़गी जो इज़हार न कयो अथमि। मोहम्मद हफ़ीज़ 18 सालनि जे कैरियर में 55 टेस्ट ऐं 218 वनडे मैच खेॾियूं आहिनि। हिन चयो त हिन हमेशह फ़ख्र सां पाकिस्तान जी नुमाइंदगी कई है ऐं मां नौजवान क्रिकेटरनि खे बि इहो चवां थो त हू जॾहिं बि पाकिस्तान लाइ खेॾनि त फ़ख्र सां खेॾनि ऐं उन खे एज़ाज़ सम्झनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।